दोस्तों अस्सलाम वालेकुम। उम्मीद है त ठीक हूंदव। असांजे ज़िले खैरपुर में बहितरीनु पुलिस ऑफिसर डॉक्टर समीला सुमरो अचण सां ई पुलिस पंहिंजा कम शुरू करे छॾिया आहिनि ऐं पंहिंजे एसेशन बि ज़िमेदारी सां ड्यूटी करणु शुरू करे ॾिनियूं आहिनि। उमेद था कयूं त असांजे खैरपुर ज़िले में जेके क़बीला झेड़ा था हलनि फ़ौरन उन्हनि से नोटिस वरितो वेंदो, जहिड़ो की उजण कलेरी ऐं उलरा जतोई बिरादरी जे हिसाब सां ऐं असांजे कचे साइड जिन्हनि जा कलोड़नि जो झेड़ो में बहितरीनु जेको आहे पुलिस ऑफिसर में उमेदूं था रखूं त क़बीला झेड़नि ते बि पंहिंजो कंट्रोल कयो वेंदो ऐं ॾोहनि ते बि कंट्रोल करायो वेंदो। ऐं हे जेके राति जो चोरियूं ऐं फुरियूं ऐं धाड़ा हया था वञनि हणिया था वञनि त उन्हनि पुलिस जे वर्दीअ में जेके कारी रिढियूं आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ ई उमेद था कयूं त एक्शन खयो वेंदो ऐं जांच पड़ताल थींदी ऐं उन्हनि ते बि एक्शन खयो वेंदो जेके ईअं सम्झो धालर कचर सां सलकार आहिनि ऐं उन्हनि जो बि कालियूं रिकॉर्डिंगूं ऐं मोबाइलियूं चेक करायूं वेंदियूं त केतिरनि हंधनि तां मंथली वठनि था ऐं केतिरनि हंधनि तां ॾोहारनि सां राब्ता में आहिनि ऐं केतिरनि ई जेको आहे सो ॾोहनि में इहे जेके पुलिस जे वर्दीअ में लिकियल ॾोहारी आहिनि उनखे बि वाखाण कयो वेंदो। इलाइक़े में ख़ुशी थी वई आहे। डॉक्टर समीला सुमरो साहब बहितरीनु पुलिस ऑफिसर जीअं ई एंट्री थी आहे त ईअं सम्झो ग़रीब मिसकिननि जूं दुआऊं उन सां गॾोगॾु आवाम जूं दिलियूं खटी वरितियूं आहिनि ऐं जहिड़ो की रोज़ु ॾिसूं था फोटो सेक्शन बि डॉक्टर साहिब सां खोड़ सारा पढ़िया लिखिया सोशल वर्कर एडवोकेट सहाफ़ी ऐं आम जेके वञे थो ऐं मुबारकबाद पेश करे थो त अहिड़े तरीक़े सां ई असां उमेदूं था रखूं डॉक्टर साहिब में SP साहिब में त जेके असांजे तालुके खैरपुर में क़बीला झेड़ा था हलनि फ़ौरन उन ते कंट्रोल कराए वेंदो, जहिड़ो की उन उजण ऐं कलेरी ऐं उलरा ऐं जतोई बिरादरीअ में।